ख़ुसूसन मुझी कुरागल के गुज़ारिश आहे छॾे ॾियो बनण के पुटनि के छॾे ॾियो बसि वो वक़्तु हाणे कोन मोटंदो मतां तव्हां सम्झो त पुट बि असां वांगुरु हलनि दुआऊं कयो हुननि खे न त मानी बि कोन खाराईंदव बीमार थींदव त तड़पी मरी वेंदव खणंदव नोहरूं त हुई परायूं मायूं आहिनि उहे त हुई ख़्यालु कोन कनि सही थो चवां या ग़लति थो चवां ज़िक्र कयो तौबा इस्तिग़फ़ार कयो क़ब्र क़यामत जी तयारी कयो औलाद खे बि दुआऊं कयो असांजा हज़रत से मौलाना मोहम्मद ज़करिया रहमतुल्लाह अलैह जे फ़ज़ाइल आमाल लिखियो जंहिंजी मज़ार जन्नतुल बकी जे कब्रिस्तान में फरमाईंदा मुसलमानों हर वक्त पढ़ंदा कयो ला इलाहा इल्लल्लाह घर में हुजो उताक में हुजो ज़मीन ते हुजो दुकान ते हुजो बीठा हुजो वेठा हुजो सफ़र में हुजो ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द पियो हले इंशाअल्लाह रब सां ताल्लुक़ थी पवंदो बे नंबर ते ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द पूरो थिए त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विर्द वॾो दुरूद नथा पढ़ी सघो यो नंढड़ो दुरूद पिया पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में उताक में ज़मीन ते दुकान ते ला इलाहा इल्लल्लाह जी तस्बीह पूरी थे वरी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी तस्बीह इंशाअल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा सां ताल्लुक़ थी पवंदो टे नंबर ते असां गुनाह में आहियूं घर खां निकिरूं था त रुगो गुनाह ई गुनाह ओचितो का न्याणी साम्हूं अची वई उन ते नज़र पइजी वई मोबाइल खे खोलियूं था त मोबाइल जे शीशे में रुगो मायूं अखियुनि जा गुनाह कचहरी में वेहूं था गार निकिरी थी वञे गिलाथी थी वञे ज़ुबान जा गुनाह मस्जिद में वञूं था नमाज़ पढ़ण जे लाइ केतिरनि केवल नई माकुड़नि खे लताड़ियूं पिया पेरनि जा गुनाह असां गुनाहनि खां बची नथा सघूं तंहिंजे करे हर वक़्तु पढ़ंदा कयो अस्तग़फिरुल्लाह अरबी में नथो अचेव सिंधी में चयो या अल्लाह मुंहिंजी तौबा या अल्लाह मुंहिंजी तौबा हाणे इहो बानो जंहिं वक़्त में मरंदो त क़ब्र इन जो इस्तक़बाल कंदसि क़ब्र एॾी कुशादी थी वेंदी जो नज़र खुटी वेंदी पर यार जी क़ब्र न खुटंदसि इन्हनि जे बारे में चवंदे साहब फरमायो आहे जॾहिं ईंदा मलक पुछाणे वारा पीर ख़ातिर घाणे वारा या के सेज विहाणे वारा ठरणो आ या सरणो आ नेठ त हिकु ॾींहुं मरणो आ ही दर धूड़ में धरणो आ इंशाअल्लाह रब सां ताल्लुक़ हूंदो मिठे नाले वारे आमिना जे लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सां ताल्लुक़ हूंदो तौबा इस्तिग़फ़ार वारो अमल असांजे अमाल नामे में हूंदो जन्नत में मलाइक सेजूं था विछाइनि भला विहांगा था रखनि जीअं घोटनि जे लाइ असां सेजूं विछाईंदा आहियूं भला विहांगा रखंदा आहियूं फ़रिश्ता चवनि था नुम नुम कनऊ मतारूस ओ घोट जी शादीअ जी पहिरीं राति सुकून में गुज़ारबी आहे हाणे क़यामत ताईं तूं सुकून ई सुकून में ही आराम ई आराम में पढ़ंदो पिया नी इहो वज़ीफ़ो हाले जी कोन था वञो न ॿेर था वञो न अमरोट टाइम ई कोन्हे तव्हांखे भला इहो वज़ीफ़ो हिते पिया पढ़ो माना रब सां ताल्लुक़ थिए नबी सां ताल्लुक़ थिए सो सभु कोशिशि कंदो नी इंशाअल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वरी वो विर्द पूरी थिए वरी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा तस्बीह पूरी थिए वरी अस्तग़फिरुल्लाह इंशाअल्लाह दुनिया में ठही वेंदी त आख़िरत बि असांजी आबाद त उन नौजवान पंहिंजी अम्मा खे चयो यादि आहे अम्मा अम्मा हरू भरू पे हिते छा वञी कयां होर होर पियो कयां हिते भला मस्जिद में अल्लाह जो ज़िक्र कयां थो जार आहे ई कान अम्मा खे चएसि पुट हू सभु पे ते वेठा आहिनि जुअर झार खाई वई अम्मा खे चई हलो अम्मा अम्मा खे वठी आयो अचे जुअर जे चौबास घुमाईसि ॾिसो अम्मा झार आहे वाह रब तुझी कुदरत मन कान लिल्लाहि कान अल्लाहु लहू रब फरमायो तव्हां मुंहिंजा कम कयो त मां रब तव्हांजा कम कंदुसि तव्हां मुंहिंजी ड्यूटी ॾियो भरिसां जेका जुअर बीठी उन जुअर जे काननि ते पखी वेठा कांव कबरियूं झिरकियूं पर हिन यार जे हिकिड़े संग ते बि पखी न
अञा न सम्झई अमर खे ॾेखारियई हुन जोर जे कानो हेॾे पियो लड़के हिन यार जे जोर जो कानो होॾे पियो लड़के त ॿियनि संगनि ते पखी वेठा पर हिन जो कानो ओॾाई हुयो उन संग ते पखी न पिया वेहनि अमर खे ॾेखारियो मां ॾिस हुननि जो कानो हिन जे जोर जे पासे ॾे लड़के पियो उन संग ते गोले गोले पखी वेहे पियो हिन जे संग ते पखी न पियो वेहे मल्लहुल मौला फलहुल कुल रब फरमायो जंहिंजो रब तुंहिंजो सभु तव्हां मुंहिंजी ड्यूटी जो तव्हां रब तव्हांजा कम कया असां रब जो दर छॾियो आहे निमाज़ छॾी आहे क़ुरान खां परे पोइ हाणे कमायो भीलनि वांगुरु कोले नई मागे चन वांगुरु ज़ाले मर्द कमायो पूरत कान थींदा सही तो चवां या गलत सुबह जो माण्हू उथे तो कुरान मजीद जी तिलावत करे ज़िक्र करे फजर जी नमाज पढ़ी नमाज खां बाद माइन में तड़ी मार पई आहे जो नमाज पढ़ंदियूं कोन उथंदे बुहारो हथ में पाहोड़ी हथ में छेगल में शुरू पोइ बरकत बि ॾिसो था लख बि कख थी अगे मिट्टीअ में हथ विझंदा हा त मिट्टी भी सोन हाणे सोन भी मिट्टी थी रब फरमायो पहिरें नंबर ते कोशिश इहा कयो त असांजो रब असांजा गुनाह माफ़ करे बे नंबर ते फरमाई व जन्नतिन अर्ज़ुहा समावातु वल अर्ज़ उन जन्नत जे लाइ मेहनत कयो उन जन्नत जे लाइ कोशिश कयो जंहिंजी वेकर 7 आसमान ऐं ज़मीन वफी ज़ालिक फल्यतनाफसिल मुतनाफिसून रब फरमायो हिर्स कयो त आखिरत जे लाइ हिर्स कयो जिथे सदाई रहणो आहे हिकिड़ो वॾेरो हुयो पोइ नौकर खे चई त इहा गाह जी भरी दई कुतर जे मशीन ताईं पहुचा सदाई गाह माफ़ थी वेंदी 3 मिंटनि जो पंधु अथई नौकर चयो सही सदाई खणंदुसि पर अॼु कोन खणंदुसि निभागो अल्लाह से भी ऐसा मुसलमाननि खे चए थो मुसलमानो तव्हांजी ज़िंदगी 3 मिंट अथव ये 3 मिंट नमाज़ जी पाबंदी कयो रमज़ान अचे रोज़ा रखो रब पैसो ॾिनो अथव 40% ज़कात जो हज उमरा कयो ग़रीबन मिस्कीननि जी ख़िदमत कयो ये 3 मिंट ज़िंदगी जा व्याज खां बचो रिश्वत खां बचो गारनि खां बचो कूड़ खां बचो गिला खां बचो तोमत खां बचो ये 3 मिंट मौसीकी खां बचो राग खां बचो 3 मिंट ज़िंदगी जा मुंहिंजे शरीयत जो बार खणो त सदाई जहन्नम जो बार माफ़ थी वञे पर असां मुसलमाननि चयोसीं सदाई वारो जहन्नम वारो बार क़बूल आहे 3 मिंट जो बार कोन खणंदासीं असां जहिड़ो नादान वञी दुनिया में हिकिड़ी वॾी मच्छी पोइ नंढनि मच्छियुनि खे पई करे वाइस तलाव में पुट तलाव में हिकिड़ी कुंडी अथव उन कुंडीअ में वात न विझिजो माल भी अथव उन कुंडी में पर मेहरबानी कजो उन में वात न विझिजो वात पइजी वियो त पोइ मरण खां सवाइ कुंडी न छॾींदव मल्लाह मुहाणा छिके करे बाहर कढंदव पोइ उन्हनि मल्लाहनि वटि कात कुहाड़ा भी अथव उन्हनि कातल कुहाड़नि सां तव्हांखे चीरींदा गभा गभा कंदा इते भी छॾींदव कोन वरी लूण ऐं मिर्च बुरकींदव इते भी न छॾींदव वरी बाहि थी भरेव टांडा उन्हनि टांडनि ते तव्हांखे पचाईंदा जंहिं महिल पची वेंदियूं भुॼी वेंदियूं त वरी उन्हनि मल्लाहनि खे 32 ॾंद भी अथव पछाड़ीअ में खाई करे कंडा उछलाए छॾींदव मेहरबानी कजो इन कुंडीअ में वात न विझिजो तो मच्छियूं वरी उते तलाव में पई मल्हानि खे ॻोल्हनि उहे कात कुहाड़ा उहे बाहि टांडा ॻोल्हे ॻोल्हे हिक ॿिए खे चयूं त मासीअ त कूड़ ॻाल्हायो हिते न मल्हाओ न मुहाणो न कात न कुहाड़ो न बाहि न टांडा हिते त का शइ कान्हे का मासी त कूड़ पई ॻाल्हाए
ओ जरमल उन्हनि मच्छल जो वात कुंडीअ में पियो ऐं छिके करे मलाहन ॿार कढुल पोइ उन्हनि जा तारा फाटा पोइ उन्हनि खे यकीन थी वियो त मासीअ सच चयो वाके मल्ला मुहाड़ा भी आहिनि कात कुहाड़ा भी पिया आहिनि बाहि भी ॿरे थी टांडा भी पिया आहिनि वरी मल्लाहनि जो ख़ुशीअ में खिलियो त उन्हनि जा 32 ॾंद भी ॾिठऊं पोइ यकीन थी वियुनि त मासीअ सच चयो काश मासीअ जो चयो मञूं हा पर हाणे छा थी सोसा मुसलमाननि खे हाली त मौलवियुनि जे ॻाल्हियुनि ते यकीन ई कोन थो अचे चवंदा बाबा मिड़ई मौलवियुनि जूं ॻाल्हियूं अथव जन्नत दिलासो जहन्नम दड़को का शइ कान अथव खाई पी वठो मज़ा माणे वठो दुनिया जो जहान खाइण पीअण जो जहान आहे छाजी निमाज छाजो रोज़ो इश्क सानू काफर कीता मुसलमानी दरकार नहीं तन सफा मन सफा कोले मुस्तफा बस दिल साफ कर नियत साफ कर निमाज ते कोन थव बोलल में पाण के अमल कोने को त असां ते कड़ो असर थींदो पाण ई कोन सुधरियल अमल हुजे त असां ते असर थिए छॾे जो बोलनि जे ॻाल्हियुनि खे पर कुरान तो फम वकील मन राक ओ जरमल घोटकी सखर कराची हैदराबाद जा डॉक्टर जवाब ॾेई छॾींदा त खणोसि यार खे 2-3 ॾींहं मेहमान अथव वञी ख़िदमत कयोसि हाणे जरमल यार खे घर खणी ईंदा ला इलाज करे पोइ उन वक़्त में चवंदा वकील मन राक वठी अचो के मौली साहब खे फीवड़ो रखे सूरत यासीन पढ़े वजाअत सकरतुल मौत बिल हक कुरान तो फम मौत जी सकरात मौत जा मलाइका जे मथों बीहंदा वज़न अन्नहुल फिराक उन वक्त में यकीन थी वेंदुसि त हाणे कोन बचंदुसि हाणे जुदाई थियण वारी आहे फिराक माना जुदाई अब्बे को भी जुदाई अम्मा को भी जुदाई औलाद को भी जुदाई दोस्तन को भी जुदाई यकीन थी वेंदुसि त अकेलो कब्र में वञण वारो हां फलौला इज़ा बलगतिल हुल्कूम सावची निर्गट के पहुंचंदो हकीम तबीब पुट पोटा भाइर ब्याटा सब मथों बीठा हूंदा ॾिसंदो पियो वल तुम हीन इज़िन तंज़ुरून कुरान दो फमा ता वक्त ॾिसंदो पिया पर कंहिंखे हिम्मत न थींदी जो हिन खे मौत खां बचाए ओचितो बस टिक थींदी वल्तफत साक बिसाक कुरान तो फमा ओचितो पिनी पिनीअ सां मिली वेंदी वात फाटी पवंदो अखियूं डरा ॾेई टक बस एतिरो आवाज़ थी साहु निकिरी वारिस बदंदई वात खे जीअं छिके बदिजे फट मथों पिया कंदा मंझंदि थी वई मईत खे कयो झट झट पोइ सुमारे सिधो कंदई पोइ खणी हलंदई खट अदियूं अब्दुल लतीफ़ चए मथों वराए लट पोयों वरसो वंडींदई वाट ते हाणे यार जरमल मरी वियो त राति जो लाश जे भरिसां ज़ाल बि अकेली कान वेहंदी उहा बि डिॼंदी जेका सॼी ज़िंदगी घोट जे बिस्तरे ते सुती मरण खां पोइ लाश जे भरिसां अकेली कान पई वेहंदी अकेली तव्हां पागल चवंदो त बाबा 2-3 मायूं मर्द वेहो लाश जे भरिसां सुबुह थींदो चवंदा यार जल्दी कयोसि सवेल फौत थी वियो आहे गुस्ल कराए कफन पाराए जनाज़ो पढ़ी अकेलो कब्रिस्तान में सुमारे ईंदा 3 ॾींहं भी कब्र ते तॾो विछाए कोन वेहंदा भला मन उठाए वियो ताज़ियत उते वसूल कयो
हाणे अकेलो कब्र में सुम्हारे ईंदा हाणे साईं मलाइक अची पहुचंदा मुनकर नकीर ॾोहीअ जेतिरा उन्हनि जा ॾंद नीरियूं ऐं साईं उन्हनि जूं अखियूं लोही गुर्ज़ उन्हनि जे हथनि में बाबा जल्दी करो थी हिसाब ॾे उन वक्त में दाऊ करे चवंदो फला सदक वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला अल्लाहु अकबर दुनिया दौलत सां न हलंदी उते हकीकत बि का खुलंदी मां अगना अन्नी मालिया उन वक्त में रोई करे चवंदो हाणे माल बि कोन्हे जेको माल ॾेई जान छॾाए हिन कफन में खीसो विझंदा खीसो ठाहियोसि 2-3 लख विझोसि कब्र में रुश्वत ॾेई जान छॾाए मागना अन्नी मालिया चवंदो हाय ज़मीन त ॾाढी हुई पैसो भी बैंक में जाम हुयो पर हिते माल भी कोने जो माल ॾेई जान छॾाया हलक अन्नी सुल्तानिया दुनिया में त फसंदोसि त वकील कंदोसि अॼु दलील भी कोने वकील भी कोने जो वकील करे पंहिंजी जान छॾाया फला सदक वला सल्ला अफसोस करे चवंदो आलम वेचारा आया अची ॻाल्हियूं ॿुधायूं दीन जूं क़ुरान जूं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधायूं पर असां उन्हनि खे सचो कोन कयोसीं फकज़्ज़बना असां कूड़ो करे छॾियोसीं मगर मौलवियुनि जा ॾटा ई दिलासा हिननि खे पंहिंजे पेट जो मसलो आहे 5000 रुपया किरायो मिलंदुनि इहे बि ड्यूटी पिया ॾियनि पंहिंजे पेट जी वला सल्ला नमाज भी कान पढ़ी सी चयूं त सही त नमाज पढ़ो सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला आया त सही आलम वाइज़ कयूं तबलीग जमात वारा भी आया पर कुरान तो फरमाए उन्हनि खे कूड़ो सम्झई वॾाई करे ये कंध खे मोगे अलाए किथों जा मुला ॻाल्हियूं पिया कनि असांजे वॾनि ॿुधियूं न अबनि ॾाॾनि ॿुधियूं क़ुरान तो फरमाए ये कंध मोगे वॾाईअ मां उथियो शुक्र कयो जो तव्हां वेठा हो त खोड़ जाइन ते वाइज़ हले पियो ये वॾाईअ मां उथंदा कंध खे ईअं मोगींदा सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता कुरान तो फरमाए वरी घर वियो पंहिंजे घरवारी वेठे फलाणे जी मां हिकिड़ा मुला ॾिठमि छह कूड़ियल वॾे भाउ जी कमीज़ नंढे भाउ जी कांच अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कनि तकियो मानी कोन निहारियो मानी कोन उथी हलियो आहे उहा वरी बाफ़ उते पियो कढे चुल्हे ते ज़ाल वटि हिते ठरियो न वरी उते वियो सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता क़ुरान तो फरमाए ज़ाल खे वञी चई त मुला ॻाल्हियूं पिया कनि कोन ॿुधियूं मान तकियो मानी कोन वॾाई करे उथी आयुसि निहारियो मानी कोन कुरान तो फरमाए औला लक फऔला सुम्मा औला लक फऔला हाणे बर्बादी अथसि हाणे बर्बादी अथसि हाणे बर्बादी अथसि कब्र में भी बर्बादी क़यामत में भी बर्बादी दुनिया दौलत साण न हलंदी उते हकीकत भी का खुलंदी गाराणे में गरणो आ नेठ त हिक ॾींहुं मरणो आ ही दड़ धूड़ में धरणो अल्लाह जो वास्तो अथव हिन वक्त ॿुधो हिन वक्त एतमाद कयो यकीन कयो त आलम ॻाल्हियूं सचूं था कनि ॻाल्हियूं ॿुधी करे अमल करण जी कोशिश कयो बाक़ी मरण खां पोइ जेकॾहिं पछतायोसीं पोइ कोई फ़ाइदो कोन थी सही तो चवां या ग़लति हिन वक्त अमल कयो हिन वक्त ॻाल्हियूं ॿुधो एतमाद कयो यकीन कयो असां जेके ॻाल्हियूं ॿुधायूं था अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधायूं था अमल करण जी कोशिश कयो
बहलूल फकीर हुयो दरवेश। पोइ एक दफ़े मंजी खणी अची बाज़ार में वेठो। मौलवी जो बाज़ार में अची वेहे मंजीअ ते त हर को पुछा कंदुसि। बहलूल ख़ैर त आहे, बाज़ार में वेठो आहियां, चई यार अल्लाह जो ऐं बाननि जो ठाह कराइण आयो आहियां। भला ॾे हवाल ठाह थियो। त बहलूल रोई करे चयो यार रब त ठहण जे लाइ तयार आहे, पर बाना ठहनि ई कोन था। अल्लाह त राज़ी थियण जे लाइ तयार आहे, पर बाना ज़िद कयूं बीठा आहिनि। चवंदा निमाज़ कोन पढ़ंदासीं, व्याज कोन छॾींदासीं, गारियूं कोन छॾींदासीं, तास पत्ता जुआ कोन छॾींदासीं। वरी ॿिए ॾींहुं मंजी खणी अची कब्रिस्तान में वेठो। माण्हुनि चयोसि बहलूल कल्ह बाज़ार में वेठे अॼु कब्रिस्तान में वेठो। यार अल्लाह जो ऐं बाननि जो ठाह कराइण आयो आहियां। भला ॾे हवाल ठाह थियो। बहलूल रोई करे चयो यार अॼु बाना त ठहण जे लाइ तयार आहिनि, पर रब कोन थो ठहे। अॼु ई कब्रिस्तान वारा मिलथू पिया था कनि रब्बिरजिऊन, या अल्लाह असांखे वापसि मोटा। रब्बना अबसरना व समिना फरजना नअमल सालिहा। या अल्लाह असां ॾिठोसीं अज़ाब, ॿुधासीं क़ब्र जा धमाका, वापसि मोटा असां सफ़ा सुधरी वेंदासीं, नेक बणिजी वेंदासीं। रब्बना अखरिजना, हिकु दफ़ो असांखे ॿाहिरि कढ, फ़इन उदना फ़इन्ना ज़ालिमून, असां तुंहिंजी नाफ़रमानी कयूं त पोइ ज़ालिम चइबासीं। पर रब जे तरफ़ों वरंदी थी अचे कल्ला इज़ा दुक्कतिल अर्ज़ु दक्कन दक्का वजाअ रब्बुक वल मलकु सफ़्फ़न सफ़्फ़ा वजीअ यौमइज़िन बिजहन्नम यौमइज़िन यतज़क्करुल इंसान व अन्ना लहु ज़िक्रा। रब जे तरफ़ों वरंदी थी अचे क़ाल अख़्सऊ फ़ीहा वला तुकल्लिमून, छाई पायो ज़लील थियो, मूंसां ॻाल्हायो बि न। दुनिया में रात जो घिटीअ में कुत्तो भौंकंदो हुआ त निंड कान ईंदी हुआ। अलाए चोर अची वियो, अलाए दाग़ेल अची वियो, अलाए दुश्मन अची वियो, बच्चा कोल पिया वरल, घर कोल पियो वरेव, लठ खणी करे ॿाहिरि निकितो। पर रोज़ानो 5 दफ़ा मस्जिद में सॾ पियो थी हय्या अलस्सलाह, अचो निमाज़ ते। तव्हां घर बि न छॾियो, उताक बि न छॾियव, तास बि न छॾियव, कचहरी बि न छॾियव, तव्हां वटि कुत्ते जे भौंक जो कदरो, पर मां ख़ुदा जे सॾ जी अहमियत न हुई। वला तुकल्लिमून, मूंसां ॻाल्हायो बि न, हाणे मां रब कोन ठहंदुसि। जॾहिं वाह लॻियो वाह तॾहिं मच्छर मोटण जी न। सुबह अल्लाह खे ठाहिण जो ही वक़्तु अथव। हिन वक़्तु अखियुनि मां ॿ ॻोड़ा वाह रब खां माफ़ी वक़्तु रब ठही वेंदो। मरण खां पोइ अखियुनि मां पाणी ख़तम थी वञे, रत ऐं खून जा वाह शुरू थी वञे, अल्लाह कोन ठहंदो आहे। अल्लाह खे ठाहिण जो ही वक़्तु। पीउ मां परचाइण ॾुखिया अथव, रब परचाइण सवलो अथव। पीउ मां ॾे बि को मेड़ वठी वेंदो तॾहिं परचंदव, पर रब फरमाए थो अकेला मन तक़र्रब मिन्नी शिबरा तक़र्रबतु मिन्हु ज़िराआ, तू गिराठ वेझो ईंदे मां हथ वेझो ईंदोमांइ। वमन तक़र्रब मिन्नी ज़िराआ तक़र्रबतु मिन्हु ज़िराअइन, तू गिराठ वेझो ईंदे मां हथ वेझो ईंदोमांइ। तू पंधरो करे ईंदे प्यादल ईंदे, मुंहिंजी रहमत डोरी ईंदई, तुंहिंजे अचण में देर आहे, मुंहिंजे राज़ी थियण में देर न आहे। उइद्दत लिल मुत्तकीन, रब फरमायो आहे जन्नत तैयार कई वई आहे परहेज़गारनि जे लाइ। जन्नत कंहिंजे लाइ? परहेज़गार। अल्लज़ीन युल्फिकून फिस्सर्राइ वज़्ज़र्रा, परहेज़गारनि जी पहिरीं पहिरीं निशानी अथव त ॾुख में बि ख़र्च कंदा, सुख में बि ख़र्च कंदा।
पैसो हूंदुल तॾहिं बि ॾींदा, पैसो न हूंदुल मज़दूरी करे बि अल्लाह जे नाले ते ॾींदा। फसल भलो थियो तॾहिं बि ॾींदा, फसल ढिलो थियो कर्ज़ खणी बि अल्लाह जे नाले ते ॾींदा। असां में आहे वञूं था कंद कोट जे कमबाद ठुल दरिया जो पहिरियों पासो इहो सारियालो इलाइक़ो। बाबा सारियूं लथियूं अल्लाह जे नाले ते ॾियो। चवंदा साईं जोगी साहब हिन साल पापड़ जी बीमारी लगी सारियुनि खे, अनो आहे ई कोन। अॻी पलाल चओ त टाली भरे तव्हांखे मदरसे में पहुचायूं, खाली पलाल बि। वरी अचो था हेॾे घोटकी नवाब शाह सांगड़ मीरपुर खासी वरी फुटी जो इलाइक़ो। बाबा हिन साल फुटी खे अघु हुयो 4,4200 रुपया मण हुयो, भला तव्हां ॾियो। चवंदासीं हिन साल अॻ ॿुधाए त मींहं पिया अछी मख अचे फुटीअ खे लॻी, ॾाढियूं ज़हरीलियूं दवाऊं ॾिनियूंसीं, माण्हू खाए त माण्हू मरी वञे पर मख न पई मरे। एकड़ जिथे 60 मण लहंदो हुते कुल 10 मण लथा आहिनि। असां त भाङ जो बि कर्ज़ लाहे कोन सघिया हूं, ट्रैक्टरनि जा बिल रहिया पिया आहिनि, बाठियूं पयूं आहिनि। चओ त ट्राली भरे तव्हांखे बाठियूं पहुचाए। वरी एॾाई नसर पर एॾाई बसर लथो आहे। हिन साल बसर खे अघो 6 लख 7 लख रुपया ट्रक पई वञे। बाबा तव्हां ॾियो भला अल्लाह जे नाले ते। चवंदासीं हिन साल बसरनि खे अहिड़ी गर्मी लॻी जो पित कयूं कोन, पर साल एकड़ में ट्रक पई वञे 120 बोरियूं, हाणे कुल 20 बोरियूं 100 बोरियूं चट थी वयूं। भला टमाटा लथा तव्हां ॾियो, 300 रुपया किलो टमाटा आहे। चवंदासीं हिन साल अहिड़ी टमाटनि खे बीमारी लगी आहे जो ॻाढ़ा थियनि ई कोन था। ख़ुदा जो अज़ाब आहे ॿियो छा। मानी सागो 3 वेला खाऊं पिया, चांहि बि 4 दफ़ा रोज़ानो पियूं पिया, लटा कपिड़ा बि वठूं पिया, शादियूं बि थियल पयूं, जगहुनि जा कम बि हलल पिया, ज़मीनुनि प्लाटनि जूं किस्तूं बि ॾियूं पिया। खुटा हूं त अल्लाह जे नाले ॾो खुटा। हालांकि जंहिं साल फसल घटि थिए उन साल त ॿीणो ॾिए माण्हू। सही तो चवां या ग़लति? त शायदि रब नाराज़ आहे। पर साल तव्हां मण पिया जो, हिन साल 2 मण ॾियो। पर साल तव्हां 500 ॾिना, हिन साल बाबा फसल घटि थियो आहे, पैसो घटि आहे त 1000 रुपया ॾिजे, त शायदि रब नाराज़ आहे। ऐं या रब जी नाराज़गी आहे या न? ही माकड़ बि अञा वेठी अथव मतां, तव्हां सम्झो त माकड़ वई आहे, अलाए कीअं रब रोकी वेठो आहे। तूं मां 2 हफ़्ता थींदा रोड़ीअ खां हेठि जबल ईअं माकड़ वेठी आहे जीअं मानारे जे मथां माखीअ जा मखा। 6 ॾींहंनि में 7 ॾींहं में इहा बच्चा बि ॼणे थी, अलाए केॾो था बच्चा अचनि, ऐं 7 ॾींहं में हिन जो बच्चो तैयार थी उॾामे। 7 ॾींहं अरबनि जे तादाद में वेठी आहे। हिकिड़ो अटो महांगो थी वियो आहे, 70 रुपया 80 रुपया किलो अटो थी वियो आहे। इहा माकड़ उथी फसल तैयार बीठो आहे कणक जो, हिकिड़े ॾींहं में उथी नी सॼे ज़िले घोटके ते साग पई। 12 ते वेही त 5 मिंट में 12 चट। असां बेफ़िक्रा लॻा वेठा आहियूं, ॻणती कान्हे। साॻा नाच, साॻो व्याज, साॻियूं गारियूं, साॻो मौसीक़ी राग, सॼो ॾींहुं मोबाइल में अखा, न तौबा न इस्तिग़फार। फिक्र ही कोन्हे को फिक्र ना है, का गणती ना है। अल्लाह जो वास्तो अथव या माकड़ उथी त बीठल फसलनि खे खाई। वलौ युआखिजुल्लाहु अन्नास बिमा कसबू मा तरक अला ज़हरिहा मिन दाब। फरमायो तव्हांजा करतूत अहिड़ा थी चुका आहिनि जो जेकर मां रब पकड़ियां त ज़मीन ते का चुरंदड़ शइ बाक़ी न रहे। एॾा असां ॾोह कया आहिनि। मां अॻे हफ़्ते ॾाहीं ठटे ॾे वर गुलामुल्ला मल्लाहनि जो ॻोठु हुयो, हिकिड़े ज़ालिम सॻे चाचे सॻी भाटी, हालांकि भाटी बि न्याणी वांगुरु आहे,
7 सालन जी उन सां ज़्यादती करे उनखे क़त्ल कयो। इन्हीं नौशारो मानसरा जे पासे ॾे 8 सालन जी न्याणी ही गुलाब जो गुल उन सां इज्तिमाई ज़्यादती करे उनखे मारियऊं। शिकारपुर में लखी में ज़ालिमन एक न्याणी दफन करे विया रात जो कब्रिस्तान में। उन न्याणी जो लाश कढी उन जी बेरुमती करे बगैर कफन जे बाहर उछलाए विया। अरे मुसलमानों, ये त कुत्ता भी न कन, ये त सूअर ही गॾ भी न कन जे मुसलमान पिया कन। वलौ युआखिजुल्लाहु अन्नास बिमा कसबू, एडा तव्हां ज़ुल्म कया, एडा तव्हां ॾोह कया जो मां पकड़ियां त ज़मीन ते का शइ रहे न। पर सिंधी में चवंदा आहिनि किन जे करे गऊ चारियूंसीं ॻोठ जूं। के वीचारा नेक बाना ही तबलीग जमात वारा रात जो 3 बजे उथी थधे पाणीअ सां वुज़ू करे मस्जिद में अचे दुआऊं पिया घुरनि, या अल्लाह नबी जे उम्मत ते रहम कर, इलाइके वारनि जी हिदायत जा फैसला फरमा। ये नंढड़ा तालिब रात मां उते खनवारी हुयुसि, रात जो कुकुड़ा जा बांगू ही कोन था ॾियनि, उन महिल उथी करे थधे पाणीअ सां वुज़ू करे वञी क़ुरान मजीद था पढ़नि। ही के वीचारा असांजा दोस्त 6 महीने साल ते ख़ैरातूं करे आलमल खे था घुराइनि त माना इलाइके में क़ुरान जो आवाज़ ॿुधण में अचे, को रहम थिए। इन जे करे असां बचा पिया आहियूं, न त असां त ज़मीन ते रहण जे लाइक़ ई न। अॻे असां मदरसे में पढ़ंदा हुआसीं, पोइ जुमे जे ॾींहुं को साऊं जो भत्तो आङींदो हो, को बाजरी जो भत्तो आङींदो हो, को तारीअ जी प्लेट आङींदो हो, को मानी आङींदो हो। अॻी सॼी सिफ़ भरिजी वेंदी, तालिब खाईंदा, जमायती खाईंदा, दुआऊं घुरंदासीं, या अल्लाह सभिनी जो ख़ैर कर, जन मानी आंदी आहे। हाणे जुमे जे ॾींहुं किथों मानी अचे ई कान, हिते ईंदी आहे बस जमायती पिया था निहारनि। क़िस्म सां को मरंदो त ख़ैरात जी देग लाहींदासीं, बाक़ी जहिड़े त कोई कोन थो ख़ैरात करे। आहे या न? बाबा हर भरो सदको कढंदा, महीने ते पघार मिले 400-500 रुपया बच्चन जो सदको ॾेई छॾियो त अल्लाह बीमारियुनि खां बचाए, न त डॉक्टर ॾे वेंदो 10,000 ख़र्च कंदो, पोइ बि पुट ख़ुशि कोन थींदो। ये मेयूं ढगियूं माण्हू असांखे खड़ पढ़ाईंदा आहिनि, भूसो पढ़ाईंदा, हिते लूण पिया पढ़ाइनि, से में खीर नथी ॾे, फर पंहिंजो नथी करे, बीमार थी पई आहे। बाबा ये खड़ न पढ़ायो, ये भूसा न पढ़ायो, खीर में पानी न विझो। 15 ॾींहं महीने ते 500 रुपया 1000 रुपया महीने ढगिन जो सदको कढो, इंशाअल्लाह बीमारी भी कान ईंदी, खीर में भी कोन खुटंदियूं। पानी विझंदो खीर में, सदको न खणंदो, 2 लख जी में ओचितो किरी पवंदव, कातीअ ताईं भी न पहुचंदव। सही तो चवां या ग़लत? लखन जूं बेहियूं मरी वयूं। इन गाॾियुनि जो भी सदको कढो, ट्रैक्टर घर में कढो था त सदको कढो, अल्लाह असांजी रहमत सां ख़ैर सां पहुचाएसि। न त मिस्त्री वटि वेंदो त 10,000 बिल कढी ॾींदव। हादसो थी पियो, वञो था कराची हैदराबाद या गाॾी था कढो त 200-300 सदको कढी पोइ निकिरो, हादसो थी पए लखन में पइजी वेंदा। असदक़तु तरदुल बला, सदको मुसीबत के टारे छॾींदो आहे। असदक़तु तुतफ़िउ ग़ज़ब रब, मुंहिंजे नबी फरमायो सदको अल्लाह जे कावर के हटाईंदो आहे। हिन वक़्तु इहो ई तरीक़ो आहे, ॿियो कोई तरीक़ो कोन अथव। हुकूमत छा करे सकदी, माकड़ के ढींगी मच्छर के नथा मारे सघनि। ये महांगाई जो अज़ाब जुदा है, ज़ालिम हुक्मरान असांखे मिलिया आहिनि, जन खे ज़रे जेतिरो रहम कोन्हे को। उस सखर में 6000 घर ड्राथा था, वाहन ते वेठा वेचारा 6000। अॻे महीने में केॾी सर्दी, कुरान खई वेठियूं आहिनि मायूं, त असां ते रहम कयो, असांखे महीनो 2 महीना मोहलत ॾियो, भला किथे घर ठाहियो, ज़रे जेतिरो रहम न आयो। 6000 घर ईअं ड्राहे छॾियो। 6000 घर में केतिरा माण्हू हूंदा?
अगर ज़ालिम हिननि ग़रीबनि ॾोह करो कयो आहे, ही तव्हांजा सरदार, ही तव्हांजा मिनिस्टर वज़ीर, खालिनि खॾुनि ते कब्ज़ा हिननि जा, खाली भिटुनि ते कब्ज़ा हिननि जा, जबलनि ते कब्ज़ा हिननि जा, कच्चे में वञो त सॼी ज़मीन ते कब्ज़ो सरदारनि जो, उन्हनि ज़ालिमनि खे नथा उथारियो, हिननि ग़रीबनि ॾोह करो कयो। बाबा हिननि खाली भिटुनि ते कब्ज़ा आहिनि, वॾेरनि जा कोन्हनि, किथे घर ठाहियो त ख़बर त पए, अञा लोगो ॾींदो त कमदार पहुची लठनि सां त इहा साईं जी ज़मीन। जेके जबल ॾिसो कच्चे जूं ज़मीनूं सभिनी ते कब्ज़ा हिननि जा, हिननि ग़रीबनि ॾोह करो कयो आहे। भला वाह जे कड़ सां वेठा आहिनि वीचारा, बाबा ग़रीब ज़िंदगी में घर हिकु दफ़ो ठाहींदो, 400 रुपया 500 रुपया ग़रीबनि जी मज़दूरी आहे, 100 रुपया बचाए करे घर ठाहियूं। सरे जेतिरो रहम न आहिनि, 3 ॾींहंनि में पुलिस वॾेरा सभु गॾिजी करे ग़रीबनि जा घर ठाहे। ऐं ग़रीब बि एॾा हरामी आहिनि, चवंदा भली ज़लील थियूं तॾहिं बि वोट आलिमनि खे न ॾींदासीं, वोट सरदार ग़रीबी ज़ालिमनि खे नाच कंदा उन्हनि जी। अल्लाह जो वास्तो अथव, हाणे त आलिमनि ॾे मोटो, हाणे त रुजू कयो आलिमनि ॾे। उते लाड़काने में मशीनूं काए आया घर ठहण जे लाइ, शाबस आहे हिन वीचारे राशिद खे, अल्लाह हिन जी ज़िंदगी में बरकत करे। नौजवान उहा पंहिंजी गाॾी अचे मशीन जे हेठो ॾिनई त पहिरें मूंखे मारियो, असांजी गाॾी बर्बाद कयो, ग़रीबनि जा घर ठहण पोइ नारा तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो, नारा तकबीर। मां तव्हां खां पुछां थो, हिते सखर में साईं खुर्शीद शाह अचे हा, नासिर साहब अचे हा, जेके असांजा MP मिनिस्टर आहिनि, साईं सरदार साहब हेॾो अचे हा, अली गोहर खान, त भेड़ा ये ग़रीब असांजा आहिनि, असांजे ॾाढो नाच कंदा आहिनि, वोट ॾींदा आहिनि, छॾे ॾियो उन्हनि खे त घर ठहंदा हिननि ग़रीब। भला चवनि हा त असांजूं ज़मीनूं पयूं आहिनि खोड़, उते अची वेहो, असां तव्हांखे घर था ठाहे ॾियूं, ज़रे जेतिरो रहम न आहे। वाइदो कयो त उलमा जो साथ ॾींदासीं। हाणे हिकिड़ो कमु कयो, कमु कंदव, असांजा हज़रत साईं मेर वारा रहमतुल्लाह अलैहि, अल्लाह उन्हनि जी क़बर ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। पोइ साईं जन फरमाईंदा हा, निमरूद बाहि ॿारी हज़रत इब्राहिम खे साड़ानी, पोइ सांड्रो फूक पियो ॾे बाहि वधे, कंची वरी दरिया मां पाणी चूब में विझी करे बाहि ते पई उछलाए त बाहि विसामे। सांड्रे खां पुछा कयो, ओ सांड्रा, तुंहिंजे ने फूक सां या बाहि वधंदी त कान? सांड्रे चयो, मूंखे यकीन आहे त बाहि वधंदी कान, पर निमरूद खे ख़बर पवे त मां साईं जो माण्हू आहियां। अल्लाह खे एॾी कावड़ अची वई जो सांड्रे जी नसुल ते क़यामत ताईं अल्लाह जी लानत पई वसे। ऐं नबी साईं बि फरमायो, जेको सांड्रे खे मारींदो या सांड्रीअ खे, अल्लाह ताला उनखे क़बूल पियल हज जी उमिरि जो सवाब ॾींदुसि, जेको हिकिड़े धक सां मारे। उहा कंची, ओ कंची, तुंहिंजे न पाणीअ जे फुड़े सां या बाहि विसामंदी त कान? कंचीअ चयो, मूंखे यकीन आहे त बाहि विसामंदी कान, पर मन क़यामत जे ॾींहुं हज़रत इब्राहिम जे ख़ैर ख़्वाहनि मां थी उथां। अल्लाह खे उन जी याद एॾी वॻी वई जो क़यामत ताईं कंची जी नसुल ते अल्लाह जी रहमत पई वसे। साईं मेर वारा फरमाईंदा, ओ मुसलमानो, इस्लाम जे लाइ ॿियो कुझु नथा करे सघो, भला हिन कंची वारी सुन्नत खे त ज़िंदा कयो। पंहिंजे घर ते, पंहिंजे ओताक ते, पंहिंजे दुकान ते, पंहिंजे होटल ते इहो इस्लाम जो झंडो त हणो, मन क़यामत जे ॾींहुं असां बि इस्लाम जे ख़ैर ख़्वाहनि मां थी झंडो हणंदो।
हिते त झंडो आहे ई कोन ख़बर आहे इन्हनि खे कीअं पिए थियो इस्लाम जो झंडो आहे लॻल आहे इहो अछो कारो ॿुधो तिरमिज़ीअ खां बयां रावियुल जो नबी पाक जो झंडो कारो अछो तिरमिज़ी शरीफ़ सियाह सित है उन में हदीस लिखी पई ॿुधो तिरमिज़ीअ खां बयां रावियुल जो नबी पाक जो झंडो कारो अछो पटा पंज कारा अच्छा चार उन में वगल थियूं नवई धारियूं धार उन में हदीसुनि जे किताबनि में लिखियो पियो आहे नबी से जो झंडो मुबारक चीते शींहं जे पटनि वांगुरु हूंदो कुझु पटा अच्छा कुझु पटा कारा नबी से मैदान बदर में अम्मा आशा जो रो मुबारक परचम बनाए करे लहरायो ओ अम्मा आशा जो रो मुबारक भी कारे नहीं अछनि पटनि वारो सो यो झंडो हणंदो नी बाबा यो सियासी झंडो कोन अथव कंहिं तंज़ीम या पार्टी जो झंडो कोन अथव यो मोहम्मद मुस्तफ़ा जो झंडो इंशाल्लाह यो पंहिंजो झंडो हणी छॾींदो ॻोठ में घरनि ते सरदार परे खां ॾिसंदा चवंदा बाबा पोइते हटायो गाॾियुनि खे इस्लाम जा माण्हू हणंदो नी झंडो मां हिकिड़ी ओताक में वियुसि ॾाई कंदकोट ॾे उते ओताक में रुगो इश्तिहार लॻा पिया जलसन सो मां चयोमांसि भला हिननि इश्तिहारनि में को फ़ाइदो चयोसीं असां हिन जो फ़ाइदो ॾिठो आहे अखियुनि सां हिते सरदार हालांकि हुया बि उहे सरदार जा माण्हू बिजारंग हज़ार खान बिजारंग जा माण्हू चयोसीं असांजी ओताक में ईंदा आहिनि इश्तिहारनि ते जो नज़र पवंदी अथनि चवंदा आहिनि बाबा उथो ही मौलवियुनि जा माण्हू आहिनि ही इस्लाम जा माण्हू आहिनि वोट कोन ॾींदा चांहि बि न पीअंदा तव्हां इहो इस्लाम जो झंडो हणंदव त फ़रिश्ता बि चवंदा त ही इस्लाम जा माण्हू आहिनि सरदार बि चवंदा गाॾियूं पोइते हटायो ही इस्लाम जा माण्हू आहिनि ही असांखे वोट कोन ॾींदा इंशाल्लाह चांहि जे ख़र्च खां बि बची पवंदा मन इन जे करे क़यामत जे ॾींहुं निजात थी पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो बाबा हिननि खे आलिम बनायो हाफ़िज़ मां ॾिसो था जोगी फ़कीर मां मदरसे पढ़ंदो हुउसि 5 रुपया मूंखे महीने में ख़र्ची मिलंदी घणी 5 रुपया उन में बचंदा हुआ पैसा शइ जो त ज़हन में तसवर ई कोन हो कि दुकाननि ते वञी शइ वठी हिकिड़ो वॻो हूंदो हो लटनि बस हिकिड़ो अंगोशो हूंदो हीअ रुमाल ही किथे हूंदा अंगोशा हूंदा उहो मथे सां ॿधंदा हुआसीं कपिड़े जी टोपी हूंदी ख़मीस जे ॾींहुं लटा धोंदा हुआसीं उहो अंगोशो पाए इस्त्रीअ जो त ज़हन में तसवर ई कोन हो त के लटा इस्त्री बि थींदा उहो साॻो वॻो राति जो जुमे जी राति वरी बिस्तरे में विहाणे जे हेठो रखंदा हुआसीं इस्त्री असांजी इहा हूंदी जुमे जे ॾींहुं पाईंदा हुआसीं वरी ख़मीस ताईं पातो पियो ख़ुदा जी ज़ात जो कसम असांजे ज़हन में बि कोन हो त की असां मोटर साइकिलुनि ते चढ़ंदासीं पैदल साइकिल का मां वठंदुसि क़ुरान जी बरकत है दीन जी बरकत है जो अॼु मौलवी जोगी 25 लख जी गाॾी ते सफ़र पियो करे असां त मथे ते थाल खणी करे मानी वठंदा हुआसीं फ़क़र जी मानी साग भी सागे ढाकुअ में पली भी सागे ढाकुअ में वांगण भींडू भी सागे ढाकू में गोश्त मच्छी भी सागे ढाकू में 4 साल मां मथे ते थाल खणी करे मानी वठी आहे असांजे ज़हन में भी कोन हो त की असां बकर खाईंदासीं सिंधी कुकड़ियूं खाईंदासीं ई कुरान जी बरकत है दीन जी बरकत है जो रोज़ानो रब बकर पियो खाराए हाणे त असां गोश्तनि में बेज़ार थी पिया आहियूं चऊं था त किथे साग मिले पली मिले का सब्जी मिले त खाऊं असांखे त रब क़ुरान जे करे अॾे छॾियो आहे तव्हांखे कड़े नांग खाधो आहे जो बच्चनि खे क़ुरान नथा कारान जेके अॼु वाइदो कनि त पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदा बाबा हिन वक़्तु महांगाई आहे नी फिक्र अथव नी महांगाई 70-80 रुपया किलो अटो थी वियो आहे खंडु महांगी थी वई आहे पेट्रोल डीज़ल
पर हिन वक्त एडी महांगाई थी वई आहे, पोइ बि असां तव्हांखे चऊं था पंहिंजा बच्चा असांजे मदरसे में छॾियो। इंशाअल्लाह असां 15 साल 20 साल पिनी करे तव्हांजे बच्चनि खे खाराईंदासीं बि, पालींदासीं बि, हाफ़िज़ ऐं आलिम बनाए करे तव्हांजे हवाले कंदासीं। जेकॾहिं तव्हां पंहिंजे बच्चनि सां गॾु असांजे मदरसे में अची पढ़ंदो, इंशाअल्लाह तव्हांखे बि पढ़ाईंदासीं त मानी बि बस नी। पर न्याणियूं आहिनि तव्हांजो, इंशाअल्लाह न्याणियुनि जा मदरसा बि असां वटि आहिनि। मुंहिंजो मदरसो न्याणियुनि जो बि आहे, हुते न्याणियूं बि पढ़ंदियूं। नंढड़ियूं न्याणियूं तव्हां ॾींदो इंशाअल्लाह, हयाव में पर्दे में उन्हनि खे पालींदासीं बि, लटा कपिड़ा बि ॾींदासूं, क़ुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम बनाए करे तव्हांजे हवाले कंदासीं। खोड़ मदरसा न्याणियुनि जा ऐं ख़िदमत कयो उन्हनि मदरसनि जी आलिमनि जी। क़यामत जो ॾींहुं थींदो, रब हाफ़िज़ खे फरमाईंदो वञ जन्नत ॾे। हाफ़िज़ चवंदो या अल्लाह मां 5 साल मदरसे में पढ़ियुसि, मुंहिंजे अकेले जी त महिनत न हुई, उस्ताद जी भी मेहनत हुई, मोहतमिम साहब जी भी मेहनत हुई, जेको पिनी करे असांखे खाराईंदो हो। ई फलाणो जमायती का अन्न जी बोरी ॾिनी, का चांवरनि जो कटो ॾिनो, का लटड़ा वठी ॾिना, का टोपी वठी ॾिनी, का जुती वठी ॾिनी, का 5 रुपया ख़र्ची ॾिनी, का 500 रुपया ख़ैरात जा ॾिना। या अल्लाह इन्हनि सभिनी जो ताउन आहे। हदीस में चए थो उलमा खां पुछी ॾिसो, हाफ़िज़ सिर्फ़ 10 माण्हुनि खे जन्नत में वठी न ईंदो, बल्कि ला तादाद जल्बीन हाफ़िज़ जे क़ुरान पढ़ण जे तालीम में ख़िदमत कई, ताउन कयो, लखनि जे तादाद में हिकिड़ो हाफ़िज़ पाण सां गॾु जन्नत में वठी ख़िदमत कंदो नी। असांजो मदरसो ठहे थो पियो खंडू में, तक़रीबन करोड़ खां मथे ख़र्च अची वियो आहे। वॾो कोट आयो आहे, मस्जिद हिन वक़्तु छत ताईं पहुची आहे, छत ते ख़र्च सोचे सिर्फ़ 15 लख रुगो छत जो ख़र्च। अलाए छा हयाती असांजी पोख इहा ई आहे। मथां सम्झो त के असां ज़मीनूं ठाहियूं आहिनि, वॾा बिल्डर ऐं के वॾा प्लाट आहिनि। पैसा जेके मिलंदा आहिनि इहे बि मदरसनि ते, रुगो गाॾी आहे, घर आहे, घर में ख़र्च खां सवाइ ॿियो को न रखंदा। ये गाड़ियों में न जे करे वतियूं जो त वाइज़ थियनि था, जलसा पहुचणो आहे प्रोग्राम। हफ़्ते में तक़रीबन 40-50 हज़ार को मिस्त्री मज़दूरनि जी मज़दूरी थिए थी। असां पुटनि खे चयो, 2 पुट आहिनि, उन्हनि खे चयो आहे नंढड़ा आहिनि, दुआ कयो अल्लाह साले करे। दीन जो असांजी पोख इहे जमायत मदरसा, औलाद साले थियो त रब छॾींदुनि कोन। बाक़ी ॿियो को रस्तो वरितो त पोइ पाण ॼाणनि पंहिंजो कमु ॼाण। डॉक्टर साहब पुटनि खे चयो, बाबा मुंहिंजी ॿी मिल्कियत कान अथव, हे मदरसा अथव, जमायत अथव, अल्हम्दुलिल्लाह दीन जो कमु कनि था, रब उन खां वधीक ॾियनि थो। आहे या न? सो मुंहिंजे बच्चनि जे लाइ बि दुआ घुरो। इहो मदरसो ठहे थो पियो, तव्हां को इन करे था वठूं त तव्हांजे बरकत वारा पैसा इहे इन मदरसे में लॻंदा, बरकत थी। इमरान करोड़ रुपया ॾिए, इंशाअल्लाह असां थुक बि न हणंदासीं। ऐं तव्हां ग़रीबनि जा पैसा हूंदा, इंशाअल्लाह ये मदरसा हलंदा। सो मूंखे चवां थो त तव्हांजी बरकत बि हिन मदरसे में हुजे, जे तव्हां बि हिन में शरीक थियो। मां बि मरी वेंदुसि, तव्हां मरी वेंदो, पर मदरसा हूंदा, इहो सवाब क़यामत ताईं चालू आहे। सो सभु उथीअ जो पंधिरो करे, जेको अथव बरकत जमा करायो, त जीअं तव्हांजा बि इन में ख़र्च